दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु अमेरिका में आचर जो ॾींहुं आहे ऐं शाम जा तक़रीबन 6:30 पिया थियनि। मुंहिंजो दोस्त आहे मंसूर राॼपर, उहो मूं वटि आयो ऐं घरां ई शायदि इरादो करे आयो, इन करे चई त हलूं था ऑरलैंडो शहर जे भरिसां हिकिड़ी ॿियो शहर आहे, हुनजो नालो आहे ڈيٹونا बीच। नाले मां ई तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त उहा हिकिड़ी बीच एरिया आहे। सो अॼु असां ॿई ॼणा होॾे वञूं पिया। हितां खां तक़रीबन घणा मेल मंसूर ॿुधाए पियो? साईं तक़रीबन 55 मेल हूंदो। 55 मेल जेके आहिनि से हितां खां परे आहे। तक़रीबन कलाक असांखे लॻंदो। ऐं जॾहिं खां मां हिते आयोसि हिन एरिया में त मुंहिंजी ख़्वाहिश हुई त जेके बीचिस आहिनि उहे घुमजनि, पर पंहिंजनि कमनि कारियुनि ऐं मसरूफ़ियतुनि सबबु हिन पासे जेको आहे सो न वञी सघियासीं। पर हिन ख़्वाहिश जो इज़हार मां पंहिंजे हिन प्यारे दोस्त सां महिरबानी कयो, सो हुनजी वॾी महिरबानी हुनजी ज़हन में रखियो। हुन ख़्वाहिश खे पूरी करण जे लाइ अॼु शाम जो 6 बजे धारे आयो मूं वटि ऐं हाणे असां हुन रस्ते ते आहियूं। ऑरलैंडो जेको शहर आहे उहो फ्लोरिडा जो हिकिड़ो सुठो शहर आहे, पर हिन ई वाहिद शहर आहे ग़ालिबन। मंसूर मूंखे करेक्ट कजो इफ आई एम रॉन्ग। ही वाहिद फ्लोरिडा जो शहर आहे वॾनि शहरनि मां हिकिड़ो जंहिंमें बीच कान्हे। मायामी में बीच आहे ऐं ॿियनि शहरनि में शायदि जैक्सनविल में बीच आहे, टैम्पा खे वेझो बीच आहे, पर फ्लोरिडा खे सॉरी माफ़ कजो ऑरलैंडो खे का बिल्कुलु विच में आहे, सेंटर में आहे। करे जेतिरो बीच हिन खां लेफ्ट साइड ते आहे ओतिरो ई कोस्ट हिन खां राइट साइड ते आहे, विच में आहे ऑरलैंडो। ही मशहूरु घणो इन्हनि पार्क्स जे करे आहे, डिज़नी वर्ल्ड, यूनिवर्सल, सी वर्ल्ड, उन खां अलावा बि खोड़ सारियूं ॿियूं इंडोर आउटडोर अम्यूज़मेंट्स जंहिं ते ख़ैर ख़ुदि ॾिसण मिलियंस ऑफ टूरिस्ट ईंदा आहिनि दुनिया मां। पर हा बीच हिते कोन्हे। बीच माना तक़रीबन कलाक सवा लेफ्ट साइड ते, कलाक सवा राइट साइड ते, ॿिन्ही साइड ते माना टेक्निकली असां बिल्कुलु सेंटर में इवन आई थिंक फ्लोरिडा स्टेट जे तक़रीबन सेंटर में। राइट, सही आहे। ही जेको रस्तो आहे हिन हाईवे जो नालो जेकर तव्हां शेयर कयो, ही I-4 जेको आहे दोस्तों, ही I-4 जेको आहे हितां खां जैक्सनविल जेको शहर आहे फ्लोरिडा रियासत जो, उॾां बि रस्तो वञे थो। उन खां अलावा हिन जी जेका पाड़ेसरी रियासत आहे फ्लोरिडा जी जॉर्जिया, उॾां बि रस्तो वञे थो। जॉर्जिया खां पोइ ही सिधो रस्तो नॉर्थ कैरोलिना, साउथ कैरोलिना, उन खां पोइ वर्जीनिया। ही तमामु हाईवे जेको आहे तमामु परे ताईं वञे थो। मां जॾहिं अॼु खां 8-9 महीना अॻु आयुसि त हिन ई हाईवे ते ट्रेवल कयो। आई केम थ्रू बस ऐं हुयो त राति जो सफ़र, पर पहुचंदे पहुचंदे तक़रीबन ॾींहुं थी वियो हो जॉर्जिया स्टेट में पहुचंदे पहुचंदे। सो ॾाढो सुहिणो रस्तो आहे। इट्स अ वेरी ब्यूटिफुल हाईवे। हिन जे ॿिन्ही पासे तव्हां ॾिसी सघो था 4 लेन जा रस्ता आहिनि। 4 लेन जा रस्ता आहिनि, बिल्कुलु सही। ऐं किथे कंहिं जाइनि जे विच में एक्सप्रेस वे अलॻि आहे। राइट, उहो ॿिन्ही जे विच में आहे। उहो माना त बग़ैर सिग्नल ऐं बग़ैर एक्ज़िट तव्हां जिते करणु चाहियो, पर उहो विच में तव्हां वधीक स्पीड सां उन एक्सप्रेस वे सां वञी जेको तव्हांजो डेस्टिनेशन आहे उन एक्ज़िट ते निकिरी था सघो। असां ट्रैफिक बि घटि आहे छो त उन ते थोड़ा चपे ते टोल टैक्सिस वधीक आहिनि, पर जिन माण्हुनि खे तमामु घणी जल्दी हुजे एक्सप्रेस वे यूज़ करे वञी सघनि था। पर मां जेका इंफॉर्मेशन ॾिनी मतिलबु हिन हाईवे जे हवाले सां उहा करेक्ट हुई, सही हुई। जी साईं, हा, वॾो रस्तो आहे। हाईवेज़ हिते तमामु ज़बरदस्त ठहियल आहिनि। हुनजी रिपेयर बि मज़े जी ॻाल्हि इहा आहे त ॾाढी माना रीसेंट थींदी रहंदी आहे, असांखे ख़बर बि न पवंदी आहे। राति में सॼा मेंटेनेंस, सॼो लेबर अची वेंदो आहे, सॼो इहो उनजी मशीनरी अची वेंदी आहे। 2-3 माइल्स जे डिस्टेंस में उन रोड खे कोन्स ताईं ब्लॉक कंदा आहिनि
ऐं रातो राति में उनखे वरी फ्रेश कारपेट करे छॾींदा आहिनि ऐं सुबुह जो उहो रेडी हूंदो आहे फॉर द ट्रैफिक इन तरीक़े सां उहो पैचेस में ज़ाहिर आहे उनजे पोयां जेका ज़हन में जेका ॻाल्हि हिन जी हूंदी त जीअं पब्लिक खे तकलीफ़ न अचे कुझु रस्तो ऐं कुझु मत करे हाणे हीअं जीअं ॿ लेंस असां साम्हूं ॾिसूं था वी फील के ही फ्रेशली जेको रिपेयर थियल आहिनि ऐं राइट वारे जो कलर थोरो ग्रे आहे ब्लैक आहे व्हिच मीन्स के ही रिसेंटली रिपेयर थियल सो दोस्तो ही रस्तो जेको आहे डेटोना बीच ॾांहुं वञे पियो ऐं तक़रीबन 5-7 किलो माइल असां तय करे वरिता आहिनि ऐं असां एग्ज़ैक्ट मिस करे छॾियो ॻाल्हियुनि में ऐं हाणे जेको आहे असांजो 5-7 मिंट वधीक लॻी वेंदा सो अच्छा हिन रियासत जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हिन जो लैंडस्केप थोरो मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे जेको वर्जीनिया मां रिसेंटली आयो उहो पहिरियों दफ़ो फ्लोरिडा मंसूर आयो सो जॾहिं ऑरलैंडो शहर में जॾहिं घुमियासीं त हुन चयो त मूंखे ईअं पियो लॻे ॼण मां जिते या अबूधाबी में पियो घुमां छो जो वेदर पैटर्न ओॾी त इलाही गर्मी आहे पर ज़ाहिर आहे हिते एतिरी गर्मी कान्हे का गर्मी समर में बि रीज़नेबल गर्मी आहे माना तव्हांखे एॾी का तंगी महसूसु नथी थिए पर हुन चयो त लैंडस्केप ईअं थो लॻे ॼण मां जिते बि पियो घुमां एब्सोल्युटली पाम ट्रीज़ हिन रियासत जी का ख़ासि ॻाल्हि आहे जेको ख़ासि फीचर आहे जेको ग़ालिबन हिनखे ॿियनि रियासतुनि खां डिफरेंट करे थो इहे पाम ट्रीज़ जेके आहिनि जॻह जॻह ते उहे हिन जी ब्यूटी में बि इज़ाफ़ो कनि था ऐं हिन जी जेका यूनिकनेस जेका आहे न उहा एस्टैब्लिश कनि था माना ख़ुदि खजूर इज़ अ पाम जी वैरायटी आहे डेट जेकी आहे मां खजूर जा बि खोड़ वण ॾिठा आहिनि जंहिंमें पंहिंजो ख़ुदि खजूर थिए बि थी पोइ हाणे उहे जेके अकेला किथे आहिनि उन्हनि खे माना हू ॾियनि था या नथा ॾियनि उहा ॿी ॻाल्हि आहे पर कल्ह ख़ैर हिकिड़ी जाइ तां गुज़रियुसि मां उते माना मां सम्झां थो खोड़ एकड़नि में खजूर जा वण लॻल आहिनि तव्हां इहो ॿुधाए सघो था हीउ रस्तो किथां पियो अचे इहो मायामी मां पियो अचे ही अञा पाण सम्झो ऑरलैंडो शहर जे ही अञा सराउंडिंग्स में आहियूं दोस्तो असां एग्ज़िट जेको सवेर मिस कयो उनजे करे हाणे असांखे वापसि वरी ॿिए रोड ते वञी वरी घुमी अचिणो पवंदो सो इट विल टेक अराउंड 5 to 7 minutes अच्छा पाण पहुची विया आहियूं ओके टेटोना ऐं कोको बीच साम्हूं साम्हूं ई आहिनि 5 माइल्स ते अच्छा ठीकु आहे रस्तो इहो ई आहे जेको हाईवे पाण में ट्रिप उते सुठा ठही विया आहिनि पर बहरहाल हिननि हाईवेज़ जो ज़ाहिर आहे मुक़ाबलो अमेरिका सां मुक़ाबलो नथो करे सघिजे हिते वधीक ऑर्गनाइज़्ड आहे हर सिलसिलो दोस्तो ही पाम ट्रीज़ जेके आहिनि इहा हिन रियासत जी ख़ासियत आहिनि ही सदर्न रियासत आहे अमेरिका जे साउथ में आहे ऐं ऑरलैंडो शहर खां साउथ में हिन ट्रैवल कबो तक़रीबन 3-4 कलाक त मायामी मशहूर ज़माना शहर मायामी बीचिस बि इलाही मशहूर आहिनि उहो अची वेंदो अनफॉर्चुनेटली आई हैव नेवर गॉट द चांस टू विजिट मायामी येट पर होपफुली ज़रूर असांखे उहो कोन कयो असांखे घुमण जो हक़ आहे सो मंसूर भाउ आहे त जिंदाबाद अॼु छा बल्कि काफ़ी ॾींहंनि खां मंसूर तव्हां नोट कयो हूंदो त तक़रीबन को 15 ॾींहं थी विया आहिनि ग़ालिबन हिते मॉनसून सीज़न जो आगाज़ जेको आहे थी वियो आहे रोज़ मंझंदि जो साॻे टाइम ते बादल अचनि था ककर अचनि था इहे कारा
थोरी देरि मींहुं वसे थो वरी शाम जो ठाकुर थी वञे हा बसि इहो हिते जी हिकिड़ी यूनिक ॻाल्हि आहे जे गर्मी घणी थी पवे त जीअं इस्लामाबाद में थींदो आहे त बारिश थी वेंदी आहे उहे हिते बि बारिश थी वेंदी आहे पर बारिश ख़बर न पवंदी तव्हांखे जे सफ़ा इंतिहा दर्जे जी बि हूंदी पर उहो कलाक ॾेढ ॿिनि में या अधु कलाक खां पोइ तव्हांखे लॻंदो सभु कुझु साफ़ थी वियो आहे एतिरो निज़ाम सुठो ठहियल आहे रोडनि जो ड्रेनेज जो गटर सिस्टम सॼो जेको सॼो पाणी जेको आहे सो ड्रेन थी निकिरी थो वञे किथे बि बीहे दुरुस्त अमेरिका जी छा ॻाल्हि आहे ऐं थोरो शहर खां ॿाहिरि निकिरिजे थो त थोरो सो कंट्री साइड खे ॾिसिजे थो त जीअं ॻोठाणा इलाइक़ा या कुझु नज़र ईंदो आहे किथे एग्रीकल्चर या पंहिंजा फ्रूट फार्म्स त उन शइ खे ॾिसी ॾाढो सुठो लॻंदो आहे वणंदी आहे मतिलबु नॉर्मली असांजो बि तालुक ॻोठ में या सिंध में उन सां घणो रहियो आहे हा त उन्हनि शयुनि खे ॾिसी हिकिड़ी अट्रैक्शन थींदी आहे बल्कि जंहिं सिंध में जंहिं एरिया में तव्हां रहो था उते एग्रीकल्चर उतां जी ॾाढी साउंड आहे ऐं ट्रेन ट्रैक आहे त काफ़ी दफ़ा जॾहिं ट्रेन में या बस में या पंजाब बि ते जॾहिं या इवन नॉर्थ में सखर साइड बि ते जॾहिं क्रॉस कबो आहे तव्हांजे एरिया खे त अंदाज़ो थींदो आहे त ॾाढो ख़ूबसूरत आहे असल में मामिलो इहो आहे त ख़ूबसूरती असां वटि जाम आहे पर असां वटि जेको ह्यूमन अरेंजमेंट आहे हिननि जी ख़ासि ॻाल्हि जेका मूंखे लॻंदी आहे उहा इहा त नेचुरल ब्यूटी त हिननि वटि आहे पर गॾो गॾु हिननि जेको ह्यूमन अरेंजमेंट हुन सां गॾिजी मेंटेन कयो आहे उहो हिन जी ख़ूबसूरती में इज़ाफ़ो करे छॾे थो हे रोड रस्ता रोड साइड खां जेके आर्टिफिशियल लेक्स हुन खां अलावा ख़ूबसूरत हाउसिंग वणकारी ॾिसो न साईं केतिरी लखे वण असांखे हलंदे हज़ारे वण नज़र था अचनि एॾी हुननि में हिकिड़ी सुह ऐं रौनक आहे ऐं हुननि जे करे ज़ाहिर आहे टेम्परेचर बि कंट्रोल आहे मींहं बि अट्रैक्ट था कनि वेरी ट्रू दोस्तों उम्मीद थो कयां त तव्हांखे हीअ वीडियो पसंदि ईंदी हूंदी तव्हां हिन असांजे रोड ट्रेवलिंग खे टुवर्ड्स ڈیٹونا बीच इंजॉय बि कंदा हूंदो तव्हां ॾिसो आसमान ते ॾाढा सुहिणा ककर आहिनि उन्हनि जे परियां किथां किथां नीरो आसमान बि नज़र अचे पियो ऐं ज़िंदगी जेका आहे सा पंहिंजे तरतीब में लॻे पई हाणे थोरी देरि खां पोइ वरी ग़ालिबन असां 10-20% रस्तो तय करे वरितो आहे थोरी देरि खां पोइ जॾहिं ڈیٹونا बीच ते असां पहुचंदासीं त या उन खां अॻु में बि शायदि विच में हिन वीडियो खे ॿीहर मां स्टार्ट कंदुसि फ़िलहालु एसि ताईं थैंक यू वेरी मच